सिंध आबादगार बोर्ड हिन साल कपह जी पैदावार ॿीणी थियण ऐं चांवरनि जे एक्सपोर्ट वधण सां क़ौमी ख़ज़ाने में $3 खां $5 बिलियन जे वाधि थियण जो इम्कानु ज़ाहिरु करे छॾियो आहे। पर उन सां गॾु सारियुनि ऐं फुटियुनि जे अघनि में वॾे पैमाने ते लाथ, बसर में पैदा थियल बीमारी, पैदावारी ख़र्चनि में अजाई वाधि ऐं भाणनि जी ब्लैक मार्केटिंग सबबि आबादगारनि में ज़रई मैशियत खे अरबनि रुपयनि जे नुक़सान जी निशानदही पिणु करे छॾी आहे। हैदराबाद में सिंध आबादगार बोर्ड जो हिकु अहम इजलास मरकज़ी सदर महमूद नवाज़ शाह जी सदारत हेठि थियो। इजलास में डॉक्टर ज़ुल्फ़कार यूसुफ़ाणी, डॉक्टर मोहम्मद बशीर निज़ामाणी, सैयद नदीम शाह, अमीर बख्श महर, मोहम्मद मलूक निज़ामाणी, आज़म रिंद असलम मरी, इमरान बोज़दार, ताहिर मेमन, डॉक्टर अली रज़ा मीरजत, मुश्ताक निज़ामाणी, ग़ुलाम सरवर दर्स, मुराद अली शाह बुकेराई, ताहा अब्बासी ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि जे आबादगारनि ऐं ट्रेड डेवलपमेंट अथॉरिटी ऑफ पाकिस्तान जे अमलदारनि शिरकत कई। इजलास में ज़राअत ऐं आबादगारनि सां लाॻापियल अहम मसइलनि ते ग़ौर वीचार कयो वियो। सिंध आबादगार बोर्ड चयो आहे त पाकिस्तान में ज़राअत जो शोबो मईशियत खे हलाइण में अहम किरदारु रखे थो। मौसमियाती असरनि ऐं इदारनि जे सहकार जी खोट जे बावजूदि हिन साल कपह जी पैदावार ॿीणी थियण ऐं चांवरनि जे एक्सपोर्ट $500 मिलियन खां $1 बिलियन ताईं वधण सां क़ौमी ख़ज़ाने में $3 खां $5 बिलियन जी वाधि थियण जो इम्कानु आहे। सिंध आबादगार बोर्ड चयो त भाण, तेल ऐं जीतमार दवाउनि जे अघनि में थींदड़ लाॻीती वाधि, ज़ख़ीरा अंदोज़ी, ब्लैक मार्केटिंग सबबि ज़रई शोबत खे कुझु ख़तरा पिणु आहिनि, जंहिं जे नतीजे में ज़रई शोबे ऐं ज़रई मैशियत खे अरबे रुपयनि जो नुक़सानु पिणु थी रहियो आहे। उन में सभ खां वॾो अहम मसइलो पाकिस्तान में सभ खां वधीक इस्तेमालु थींदड़ यूरिया भाण जी ब्लैक मार्केटिंग आहे, जंहिं जी सालियानी पैदावार 6.5 मिलियन टन आहे। हाणोकिन सालनि में यूरिया जो अघु $1650 मां वधी $3400 थी वियो आहे। गुज़िरियल कुझु सालनि खां आबादगारनि खे भाण सरकारी अघ ते न मिलणु मामूल थी वियो आहे। हिन वक़्तु इहो पिणु भाण ब्लैक ते $4000 खां $4200 जे अघ ते मिली रहियो आहे। इन ब्लैकिंग मार्केटिंग जे ज़रिए आबादगारनि खे मजमूई तौर ते 50 खां 70 अरब रुपया वधीक उगाड़िया पिया वञनि। यूरिया भाण मक़ामी पैदावार हुअण जे बावजूदि उन जी ब्लैक मार्केटिंग कई पई वञे। उन खां अलावा NP ऐं कैल्शियम, एमोनियम नाइट्रोजन पिणु ब्लैक ते विकिरो कयो पियो वञे। सिंध आबादगार बोर्ड मुतालबो कयो आहे त भाण जे अघनि में घटिताई कई वञे, जॾहिं त आबादगारनि खे ज़रई जिन्सनि जे अघनि में बि अघ घटि मिली रहिया आहिनि। फुटियुनि जो फ़ी मण अघु $9000 मां घटाए $6000 ऐं $5000 ते कयो वियो आहे, जॾहिं त सरकारी नोटिफिकेशन मूजिबि उन जो घटि में घटि अघु $8500 आहे। अहिड़ीअ तरह सारियुनि जो अघु पिणु वॾे पैमाने ते घटायो वियो आहे। सारियुनि जो अघु $4200 मां घटाए $2800 जे लॻभॻि थी वियो आहे। उन करे आबादगारनि खे नुक़सानु थी रहियो आहे। कारखाननि ऐं ग़ैर क़ानूनी कटौती कारखाननि वारनि खे बंदि कयो वञे। ग़ुलाम हुसैन ख़ासकली, इबरत न्यूज़, हैदराबाद।